तव्हां ॾिठो हूंदो त इंटरनेशनल लेवल ते जॾहिं ॿाहिरि मुल्कनि जे तव्हां हलिया वञो त उते अगरि टीचर्स या उस्ताद अगरि रोडनि ते निकिरी अचे थो त उतां जो वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾेई थो वञे पर हिननि खे शर्म न आहे। ही जेके मीडिया जे साम्हूं कूड़ा बयान ॾेई करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो मीडिया जे साम्हूं एतिराज़ करे चुको आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हारियुनि जी तंज़ीम आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे मज़दूरनि जी जमायत आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी मुलाज़िमनि जी जमायत आहे। त मां उन बिलावल भुट्टो साहिब खे अर्ज़ु कंदुसि त तूं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उहा शहीद राणी ऐं उहो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेके अॼु बि सिंध जो अवाम वोट ॾेई रहियो आहे उन वोट खे तव्हां पैमाल करे रहिया आहियो। जॾहिं त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो इहो विजन हो, शहीद राणीअ जो इहो विजन हो त मुलाज़िम जी पघार सोन जे तोले बराबरि कई वञे, जॾहिं त सोन जो तोलो 4 लख मथे थी चुको आहे ऐं अॼु असांजो 1 खां या 2 ग्रेड जो माण्हू एम्प्लॉइज़ उनजी पघार 25 खां 30 हज़ार आहे। 2 कमरनि जो फ्लैट हुजे या घर हुजे अॼु हुनजो बिजलीअ जो बिल 10,000 खां घटि न आहे। त छा उहो घर किराए ते वठंदो, छा उहो बिजलीअ जो बिल ॾींदो, छा उहो खीर जो बिल ॾींदो, छा उहो पाणीअ जो बिल ॾींदो, छा उहो पंहिंजे बचनि जी तइलीम हासिल कराईंदो, छा उहो पंहिंजे बचनि खे मेडिकल जो बिल ॾींदो। त मां गुज़ारिश कंदुसि त हिन 30,000 मां कीअं तो गुज़र सफ़र ते इहा जेका पेंशन आहे असांजो आख़िरी बुढ़ापे जो सहारो आहे। हिन पेंशन ते असांजूं माऊं असांजा ॿाहिरि इहो तवक्कल रखंदा आहिनि त असां रिटायर थींदासीं, असां पंहिंजे बचनि जे जहेज में इस्तेमालु कंदासीं, असां पंहिंजे बचनि जी शादी कराईंदासीं, असां घर वठंदासीं। ही जेको आहे महांगाई जो पहाड़ अची चुको आहे, महांगाई जो बम फाटो आहे जंहिं ते असां अॼु त घर नथा वठी सघूं, इन पेंशन मां असां घर त नथा वठी सघूं पर असां पंहिंजे गुज़र सफ़र लाइ असां पंहिंजे मेडिकल ट्रीटमेंट लाइ इहा पेंशन अणपूरी आहे जेका असांखे पहिरीं मिलंदी। ऐं तव्हां 47% कट ॾेई करे मुलाज़िमनि जो मुआशी क़त्ल कयो आहे जंहिं ते असां कॾहिं कंप्रोमाइज़ न कंदासीं। असां हाजी अशरफ कासकेली साहब ही जेको चेयरमैन आहे उहो इएं न सम्झो त हाजी अशरफ कासकेली साहब अकेलो आहे, ही सभु जा सभु हाजी अशरफ कासकेली आहिनि। लिहाज़ा IMF जो जेको कूड़ो ढोंग रचाए करे IMF जो जवाब ॾेई करे ऐं जेको आहे असांजे पेंशन खे कट ॾिनो वियो आहे। IMF छा थी चए? IMF चए थी तव्हां पंहिंजे मुल्क जा अखराजात घटायो, तव्हां पंहिंजे पार्लियामेंटनि जे प्रोटोकॉल जा अखराज घटायो, तव्हां जेको आहे बिस्कुटनि ते तव्हां केकनि ते CM हाउस में अरबे रुपया ख़र्च करे था छॾियो। तव्हांखे शर्म नथो अचे मुलाज़िमनि जी घटि थो थिए। लिहाज़ा हिकु मिनिस्टर जॾहिं कराची खां निकिरे थो त हुनजे पोयां केतिरा ई चेला सरकारी गाॾियूं सरकारी पेट्रोल इस्तेमाल करे अरबे रुपयनि जो सिंध सरकार खे नुक़सान ॾियनि था। इहो IMF चए थी इन खे ख़तम कयो। IMF इहो नथी चए त मुलाज़िमनि जी कट कयो। तव्हां ॾिठो आऊं हैदराबाद में बि हर हंधि इहो चई चुको आहियां त सिंध जो तमाम खज़ाने जूं ऑफिसूं जंहिंमें सिस्टम तहत लखे फर्दी नालनि ते पेंशन जेका निकिरे पई, पेंशन में जेका करप्शन थिए पई, उन करप्शन जो सरबराह केरु आहे? अगरि उहो असां हुन ते थोरी बि नज़र विझंदासीं त इन पूरे खज़ाने जे ऑफिसनि जो सरबराह उहो कराची में वेठो आहे ऐं उहो उनजो भत्तो उनजो सिस्टम कराची ॾांहुं आहे त उहा पेंशन जेका फर्दी नालनि ते तव्हां ॾिसो खज़ाने में GP फंड जे नाले ते फर्जी नालनि ते GP फंड कढिया वञनि था। ये अरबे रुपयनि जो खज़ाने खे नुक़सान केरु पियो पहुचाए? इहो पार्लियामेंट में वेही करे सिस्टम हलायो
अॼु तव्हां पूरे सिंध छा पूरे हर तालुके में सिस्टम खां सवा को कमु नथो हले इन सिस्टम खे काबू कयो इन्हनि अखराजतनि खे काबू कयो ही गरीब मुलाज़िम जेके नियर टू रिटायर आहिनि ही 50 साल ऐं 50 साल खां अबो ही मुलाज़िम सोभ उस्ताद सोभ उहो मुक़दस पैसो जेको रोडनि ते असांजूं माऊं भेनरूं रोडनि ते निकिरी करे इहो इल्तिजा करे रहियूं आहिनि हिन पार्लियामेंट खे शर्म न आहे सिंध जे ठके ज़िले जे तमाम डिपार्टमेंट जे दोस्तनि खे पंहिंजे भेनरनि खे इहा अपील कंदुसि कि 6 अक्टूबर असांजे कामयाबी जो ॾींहुं आहे 6 अक्टूबर कामयाबी तव्हांजा कदम चुमंदी उहा तॾहिं चुमंदी जॾहिं तव्हां हज़ारनि जे तइदाद में हिन ठके खां रुख कंदा सिधो बिलावल हाउस ऐं बिलावल हाउस में ओसिताणी असां न उथंदासीं जेसिताणी असांजे पेंशन जो नोटिफिकेशन रद्द न कयो वेंदो लिहाज़ा